पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर में पुलिस छहनि नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। तिगाणी गैंग जे धाड़ियलनि नौजवाननि खे उड़ताणे आवाज़ ते हिरखाए अगवा करण जी साज़िश कई हुई। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवं पहुचाई पिया। अगवा खां बची वियल में सेवण वासी रशीद, महबूब अली बावलपुर वासी, मुइन अहमद बदीन वासी यामीन, लखी गुलाम शाह वासी, अज़ीज़ अहमद ऐं फैसलाबाद वासी मोहम्मद ज़ीशान शामिल आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शिकारपुर में, जिते पुलिस छहनि नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। तिगाणी गैंग जे धाड़ियलनि नौजवाननि खे ओड़ताणे आवाज़ ते हिरखाए अगवा करण जी साज़िश कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में अतीक धुकड़ खां। अतीक, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल बिशारत शिकारपुर में शिकार पुलिस टेक्निकल शोबे ज़रिए टेलीफोन ते छह नौजवान के अगवा थियण खां बचाए वरितो आहे। एसएसपी शिकारपुर कमरान नवाज़ पंजोता पारां ॿुधायो वियो त नौजवाननि खे लेडीज़ आवाज़ में तिगाणी गैंग के धोखे सां घुराए अगवा करण जी कोशिशि करे रहिया हुआ त खेनि फ़ोन करे इतला करे उन्हनि खे रोके वरितो आहे। ऐं जेकी फ़ोन ते हिकु ॼणा में जेको आहे महबूब अली सेवण जो रहवासी आहे, मुइन अहमद बावलपुर जो रहवासी आहे, रशीद सेवण जो रहवासी आहे, यामीन जेको आहे उहो बदीन जो रहवासी आहे, अज़ीज़ अहमद जेको आहे उहो लखी गुलाम शाह जो ॿुधायो थो वञे, मोहम्मद ज़ीशान आहे फैसलाबाद जो ॿुधायो थो वञे। इन जवाब सां एसएसपी शिकारपुर कमरान नवाज़ पंजोता पारां ॿुधायो थो अवाम खे बि घुरिजे त अहिड़नि धोखेबाज़नि खां जेका आहे होशियार आहिनि ऐं पाण खे पंहिंजे प्यारनि खे जेको आहे परेशान थियण खां बचाए वठनि। एसएसपी शिकारपुर पारां ॿुधायो त जेके छह ॼणा हुया नौजवाननि खे तिगाणी बिरादरी जी जेका गैंग आहे उहा उन्हनि खे फ़ोन करे उन्हनि खे उड़ताणे आवाज़ में किथे तरफ़ घुराए रहिया हुआ, खेनि अगवा करण खां बचाए वरितो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।